वलक़द यस्सरना अल-क़ुरआन लिज़्ज़िक्रि फ़हल मिन मुद्दकिर। असां हिन क़ुरान खे नसीहत लाइ आसान ज़रियो बणाए छॾियो आहे, छा पोइ आहे को नसीहत पिराइण वारो? अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अम्मा बाद, अज़ीज़ दोस्तों ऐं भाइरो, अल्लाह ताला जी तौफ़ीक़ सां क़ुरान मजीद जी मुंतख़ब सूरतुनि जी तफ़सीर जेका मुख़्तसर आहे, उन सां असां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु आयतुल कुर्सी जी तफ़सीर तव्हां दोस्तनि ऐं भाइरनि जे अॻियां रखंदुसि। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला क़ुरान मजीद जे मुताबिक़ असांजो अक़ीदो ऐं अमल बणाए छॾे ऐं क़ुरान ऐं हदीस ते असांखे सही माना में अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आयतुल कुर्सी यानी कुर्सी वारी आयत, हिनखे आयतुल कुर्सी उन लाइ चयो वेंदो आहे जो अॻिते हली करे हिन में कुर्सी जो ज़िक्र आयो आहे, वसिया कुर्सी जुहुस समावाति वल अर्द, त उन जी कुर्सी आसमान ऐं ज़मीननि खां कुशादी आहे। उन जे करे हिन आयत करीमा जो नालो आयतुल कुर्सी पियो आहे। हिन आयत जी बेशुमार फ़ज़ीलतूं आहिनि जेके असां ॿुधूं था। उन मंझां हिकिड़ी अहम फ़ज़ीलत हिन आयत जी इहा आहे जो हिन खे आज़म आयतिन फ़ी किताबिल्लाह चयो वियो आहे, त क़ुरान करीम जी सभ खां वॾी अज़ीम तरीन आयत आयतुल कुर्सी आहे। उन जो दलील उबई बिन काब रज़ी अल्लाह ताला अन्हु खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु दफ़ो चयो त ए उबई, छा तव्हांखे ख़बर आहे त क़ुरान करीम जी सभ खां वॾी आयत, सभ खां अज़ीम आयत कहिड़ी आहे? त उबई बिन काब रज़ी अल्लाह ताला अन्हु वराणियो त अल्लाह व रसूलु आलम, अल्लाह हुन जो रसूल वधीक ॼाणंदड़ आहिनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी इहो साॻियो सुवालु कयो। सईदना उबई रज़ी अल्लाह अन्हु उन खां पोइ इहो जवाबु ॾिनो त आयतुल कुर्सी। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु घणा ख़ुशि थिया ऐं उबई बिन काब रज़ी अल्लाह ताला अन्हु खे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ए अबुल मुंज़िर उबई बिन काब रज़ी अल्लाह ताला अन्हु जी कुनियत आहे, त अबुल मुंज़िर तव्हांखे हीउ इल्मु मुबारक हुजे, तव्हांजो इल्मु में अल्लाह ताला बरकत विझे, इहो इल्मु तव्हांखे मुबारक हुजे। ऐं उन मां हिन जो इहो नालो मालूम थियो त हीअ क़ुरान करीम जी अज़ीम तरीन आयत आहे, क़ुरान करीम जी अज़ीम तरीन आयत आहे। उन जे करे हिन जी हिन अहमियत खे सम्झंदे असां बि हिन खे अज़ीम सम्झूं, उन खे यादि कयूं, उन खे पढ़ूं, हिन खे सम्झूं ऐं अल्लाह ताला जो जेको तारुफ़, अल्लाह ताला जा जेके प्यारा नाला ऐं अल्लाह जूं प्यारियूं सिफ़तूं हिन आयत में ज़िक्र आहिनि, उन जे माना ऐं मफ़हूम ते बि गौर कयूं ऐं उन जे मुताबिक़ पंहिंजो अक़ीदो ऐं अमल बि ठाहियूं। आयतुल कुर्सी जी फ़ज़ीलतुनि मंझां हिकु फ़ज़ीलत इहा बि आहे त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको माण्हू आयतुल कुर्सी खे फ़र्ज़ नमाज खां पोइ पढ़ंदो, फरमाई त उन जे ऐं जन्नत में दाख़िले जे विच में जेका शइ हायल आहे उहा मौत आहे। यानी जेको माण्हू फ़र्ज़ नमाज़ुनि खां पोइ आयतुल कुर्सी पढ़े थो त उहो माण्हू जन्नत में दाख़िल थींदो ऐं जेका शइ रुकावट आहे उन जे जन्नत जे विच में सिर्फ़ु मौत आहे। जीअं ई उहो माण्हू मरंदो त अल्लाह ताला उनखे जन्नत में दाख़िल करे छॾींदो। हीअ अज़ीम फ़ज़ीलत आहे त असांखे खपे त हर फ़र्ज़ नमाज खां पोइ आयतुल कुर्सी ज़रूर पढ़ूं, जीअं हीअ फ़ज़ीलत असांखे बि हासिल थिए। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो मामूल हूंदो हुयो त पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राति जो जॾहिं सुम्हंदा हुया
त आयतुल कुर्सी पढ़ंदा हुआ। त हिन मां मालूम थियो त राति जो जॾहिं असां सुम्हूं, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा राति जा अज़कार बि आहिनि, उहे पढ़ूं त आयतुल कुर्सी खे ज़रूरु पढ़ूं। उनजो फ़ाइदो इहो आहे जो अल्लाह जे तरफ़ खां हिफ़ाज़त कंदड़ फ़रिश्तो इंसान सां गॾु रहे थो पूरी राति, ऐं शैतान उन जे वेझो नथो अची सघे। त आयतुल कुर्सी जी फ़ज़ीलत मञा हिकु फ़ज़ीलत इहा बि आहे त अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको सदक़तुल फ़ित्र फितराने जो जेको माल हुयो जमा थियो उन ते मुक़ररु करे रखियो। त राति जे वक़्तु हिकु माण्हू अचणु लॻो ऐं सदके जे माल मञा चोरी करणु लॻो। त अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु उन माण्हू खे पकड़ियो, झलियो। उन खां पोइ उहो मिनतूं करणु लॻो ऐं उनखे त मूंखे माफ़ करे छॾियो, ऐं आईंदा कोन ईंदुसि। अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खे उन ते रहम ईंदो, उनखे छॾे ॾींदो। ऐं उन खां पोइ 3 ॾींहं ताईं मुसलसल उहो माण्हू आयो ऐं अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खे झलियो। पोइ हिकु 3 ॾींहं जॾहिं हुनखे झलियो हुयो त उहो चवणु लॻो, जेकॾहिं तव्हां इहो चाहियो था त आऊं तव्हां वटि न अचां त पोइ तव्हां आयतुल कुर्सी खे पढ़ो त आऊं कोन ईंदुसि। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में सुबुह जे वक़्तु अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु अचे थो ऐं इहो वाक़ियो ॿुधाए थो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था, सदक़ वहुव कज़ूबुन, त इहो शैतान हुयो, इहो हूअं त कूड़ो आहे पर इहा ॻाल्हि जेका हुन ॿुधाई आहे इहा बिल्कुलु सही आहे। यानी आयतुल कुर्सी पढ़ण सां शैतान तव्हांजे वेझो कोन ईंदो। त आयतुल कुर्सी हिन जो नालो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि रखियो आहे। त हीअ हिन जा मुख़्तसर फ़ज़ाइल हुया। असांखे खपे त हीअ ज़रूरु हर मुस्लमान खे हीअ आयतुल कुर्सी यादि हुजे, उनखे पढ़े। सुबुह शाम जे ज़िक्र में बि आयतुल कुर्सी आहे, त असां हिन खे पढ़ूं, यादि रखूं ऐं माना ऐं मफ़हूम खे सम्झूं। हाणे अचूं था इन आयत करीमा जी मुख़्तसर तफ़सीर ऐं सम्झाणींदा। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। अल्लाहु ला इलाहा इल्लाहु, अल्लाह ताला ला इलाहा, को बि सच्चो बरहक माबूद कोन है, इबादत जे लाइक़ कोन है, इल्ला हुआ मगर उहो ई। यानी माबूद बरहक सच्चो माबूद जेको इबादत जे लाइक़ आहे उहो सिर्फ़ अल्लाह आहे। व अन्नमा यदऊन मिन दूनिही हुवल बातिल, अल्लाह ताला फरमायो त अल्लाह खे छॾे जंहिंखे पुकारियो वञे थो, उन खां घुरियो वञे थो, उन जी इबादत कई वञे थी, उहो सभु बातिल आहे। हिते अल्लाह ताला इरशाद फरमायो त अल्लाह खां सवा को माबूद बरहक कोन्हे, उहो ई सच्चो माबूद आहे। लिहाज़ा इबादत सम्झणु खपे, इहा आम आहे, हर तरह जी इबादत थी सघंदी। सजदो इबादत आहे, रुकू इबादत आहे, क़याम हथ ॿधी बीहण इहा इबादत आहे, नज़रो नियाज़ इहा इबादत आहे, जानवर कुर्बान करणु इहा इबादत आहे, नज़रो नियाज़ ॾियणु, मन्नतूं बासूं बासण इहे सभु इबादतूं आहिनि। लिहाज़ा हक़ इहो आहे त इहे सभु इबादतूं अल्लाह जे लाइ ख़ासि हुजणु खपनि। जेको अल्लाह खे छॾे करे इन्हनि इबादतुनि में ॿियनि खे शरीक कंदो त उहो शिरक जहिड़ो अज़ीम जुर्म करे थो, जंहिंजी का माफ़ी कोन्हे। इन शिरक लज़ुल्मुन अज़ीम, फरमाईं त शिरक सभ खां वॾो ज़ुल्म आहे। उन करे त अल्लाह अज़ीम आहे, उनजो हक़ बि सभ खां वॾो आहे। जेको माण्हू अल्लाह जे हक़ में इहो हक़ जेको अल्लाह जो आहे इबादत, उहो मख़लूक खे जेकॾहिं ॾे त उन वॾो ज़ुल्म कयो, उन खां मथे को ज़ुल्म कोन्हे। ऐं अल्लाह ताला मुशरिक ते जन्नत खे हराम करे छॾियो आहे। लिहाज़ा असांखे सोचणु खपे, किथे ईअं त कोन्हे अल्लाह ताला खे छॾे असां ॿिए कंहिंजी इबादत नथा कयूं, त सोचणु खपे, असांखे गौर करणु खपे, छो त इबादत अल्लाह जे लाइ ख़ासि आहे। ऐं जेकॾहिं ग़ैरुल्लाह जे लाइ उहो अमल थींदो त उहो शिरक थींदो, जंहिंजी का माफ़ी कोन्हे। अॻिते अल्लाह ताला हीअ हिकिड़ो दावा आहे, उन दावे खे त अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंजी इबादत छो कोन्हे। अॻिते अल्लाह ताला तक़रीबन 11 दलील ज़िक्र कया आहिनि हिन जा। आयतुल कुर्सी जे अंदरि अल्लाह ताला जा नाला आहिनि, अल्लाह ताला जूं सिफ़तूं आहिनि, जंहिंमें अल्लाह ताला ॿुधायो आहे त
त अल्लाह ई आहे जंहिंजो इहे सिफ़तूं आहिनि, लिहाज़ा इबादत जो हक़दार भी अल्लाह। जीअं अॻिते अल्लाह ताला इरशाद फरमायो, अल्लाहु ला इलाहा इल्लाहु अल हय्युल क़य्यूम। अल हय्य अल क़य्यूम ये ॿ सिफ़तूं अल्लाह जो आहिनि। अल हय्य जंहिंजी माना आहे ज़िंदा आहे, अल क़य्यूम जेको बाक़ी रहण वारो आहे, हमेशह रहण वारो आहे। अल हय्य उन जी ज़िंदगी उन सां ख़ासि आहे। अल्लाह पंहिंजी ज़िंदगी में ॿिए कंहिंजो मोहताज कोन्हे। असांजी ज़िंदगी जेका बि असां मख़लूक जी आहियूं उन्हनि जी ज़िंदगी नाक़िस आहे, अधूरी आहे। हिकिड़ो वक़्तु हुयो असां कोन हुयासीं, उन खां पोइ दुनिया में अल्लाह असांखे वजूद ॾिनो, उन खां पोइ मौत हर हिक ते अचिणो आहे, असां फिना थी वेंदासीं, ख़तम थी वेंदासीं। त ही अल्लाह जी जेका ज़िंदगी आहे उहा हमेशह खां आहे। अल्लाह हमेशह खां ज़िंदा आहे ऐं हमेशह रहंदो। इहा अल्लाह जी ज़िंदगी एॾी कामिल आहे जो उन में कंहिं बि क़िस्म जी का कमी कोन्हे, कंहिं बि क़िस्म जो को नक़्स कोन्हे। उहो बि हिकु न हिकु ॾींहुं दुनिया छॾे वेंदो। असां ॾिठो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात थी वई, पहिरियां जेके नबी आया उहे दुनिया छॾे विया। अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो वक़्तु हुयो उहे कोन हुया, पोइ अल्लाह उनखे ज़िंदगी ॾिनी, पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे विया। अहिड़े तरीक़े सां इहो अल्लाह जो सिलसिलो आहे। इहो ॿुधाए थो त जेका कामिल जेका मुकमल ज़िंदगी आहे उहा अल्लाह जी आहे। बाक़ी ॿियनि जूं जेके ज़िंदगियूं आहिनि उन में उहे ज़रूरतमंद बि आहिनि, मुहताज बि आहिनि, उहा अल्लाह जी ॾिनल आहे। अल्लाह जी जेका सिफ़त हयात आहे उहा अल्लाह जी पंहिंजी ज़ाती आहे। जॾहिं मख़लूक जी जेका हयात आहे, जेका ज़िंदगी आहे उहा अल्लाह जी ॾिनल आहे। हिकिड़ो वक़्तु हुयो उहे कोन हुया, अल्लाह उन्हनि खे पैदा कयो, उन खां पोइ सभिनी खे मौत अचिणो आहे। त कामिल ऐं मुकमल ज़िंदगी अल्लाह जी आहे। अल क़य्यूम जेको क़ाइम रहण वारो आहे। अल्लाह ताला पंहिंजी बका जे लाइ कंहिंजो मोहताज कोन्हे। अल्लाह ताला पंहिंजे वजूद जे लाइ कंहिंजो मोहताज कोन्हे, जॾहिं त ॿी जेका मख़लूक आहे अल्लाह जी मोहताज आहे, अल्लाह ताला जी मोहताज आहे। अल्लाह जी सिफ़त आहे अल क़य्यूम जेको पाण क़ाइम आहे ऐं मख़लूक खे क़ाइम कंदड़ आहे। पूरी मख़लूक जेका ज़िंदा आहे, दुनिया में जेका ज़िंदगी गुज़ारे रही आहे, केतिरी मख़लूक आहे, असां उनजो काथो उनजो अंदाज़ो नथा लॻाए सघूं। उहो अल्लाह आहे जेको उन सभिनी जूं ज़रूरतूं पूरियूं करे रहियो आहे, उनजे करे उहे क़ाइम आहिनि। अल क़य्यूम ला तअख़ुज़ुहु सिनतुन वला नौम। अल्लाह ताला जी ज़िंदगी केॾी कामिल आहे। ॾिसो, ला तअख़ुज़ुहु सिना, अल्लाह खे ॻहर बि नथी अचे ऐं न ई निंड अचे थी। हाणे असांजी जेका ज़िंदगी आहे, असां सभु भले अल्लाह जा नबी हुजनि, बुज़ुर्ग हुजनि, अल्लाह जा वली हुजनि, केर बि हुजनि, उन सभिनी खे निंड अचे थी। दुनिया में हू आराम कनि था, सुम्हनि था। त इहो बि हिकिड़ो ज़िंदगी में नक़्स आहे। उन्हनि ते इंसान जो पंहिंजो को इरादो कोन्हे, को इख़्तियार कोन्हे। निंड जॾहिं अचे अची वेंदी। जॾहिं त अल्लाह जो मामिलो छा आहे, फरमाए त उनखे त जेका ॻहर आहे, जेका हल्की निंड हूंदी आहे, इंसान जीअं वेठो आहे, कॾहिं हुनजूं अखियूं बंदि थी वञनि थियूं, हुनजो दिमाग़ ॻरो थी वञे थो, इहा मामूली निंड आहे। ऐं निंड या त इहा जेका ॻहर आहे उहो मुक़दमो आहे, जेका गहरी निंड आहे उनजे लाइ उन खां पोइ गहरी निंड अचे थी। अल्लाह जो छा मामिलो आहे, फरमाए त निंड त परे जी ॻाल्हि आहे, अल्लाह खे हल्की ॻहर बि नथी अचे। त उहो रब जेको ज़िंदा आहे, उनजी ज़िंदगी एॾी कामिल आहे, एॾी मुकमल आहे, जो उनखे जेको निंड जो हल्को झूटो आहे, जेको मामूली जेका ॻहर आहे, उहा बि नथी अचे। छो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त पूरी मख़लूक जो रब आहे, उन जूं ज़रूरतूं पूरियूं करे थो। कॾहिं इहा बि हिकिड़ो नक़्स आहे, इहो बि हिकिड़ो ऐब आहे। त उहो कीअं थो थी सघे, उहो रब कीअं थो थी सघे, उहो माबूद कीअं थो थी सघे जेको सुम्ही रहे, जंहिंखे ॻहर अचे, मख़लूक मंझां कंहिंखे उनजी मदद जी ज़रूरत पए, उहो उनखे पुकारे ऐं उहो निंड में हुजे। त इहो नक़्स आहे। अल्लाह इन नक़्स खां पाक आहे। त असांखे सोचणु खपे, अॼु दुनिया में असां ॾिसूं मख़लूक मां जेको जंहिंखे पुकारे थो, हिकु त उनजी ज़िंदगी नाक़िस हुई, नाक़िस। जॾहिं ज़िंदा हुयो तॾहिं बि इन्हनि ॿिनि शयुनि खां उहो बचियल कोन हुयो।
हुनखे निंड ईंदी हुई, हू बीमार थींदो हुयो, हुनखे बुख लॻंदी हुई ऐं हुनजो नफ़सानी ज़रूरतूं हुयूं, हुनखे पेशाब ईंदो हुयो। ही सभु छा आहे? इन में हू ख़ुदि मुहताज आहे। जेको मुहताज आहे उहो रब नथो थी सघे। उहो जेको रब नथो थी सघे त उहो इबादत बे हक़ कंहिंजो थींदो? उन्ही जो जेको हक़ीक़ी रब आहे ऐं जेको कामिल आहे सिफ़तुनि में, जंहिंमें कंहिं बि क़िस्म जो को ऐब, कंहिं बि क़िस्म जी का कमी कोन्हे। अॻिते फरमाई लहू मा फिस समावाति व मा फिल अर्द, अल्लाह जे लाइ आहे जेको कुझु आसमाननि में आहे ऐं जेको कुझु ज़मीन में आहे। यानी आसमाननि में जेको कुझु आहे, जेका मखलूक आहे, ज़मीन में जेको कुझु आहे, उनजो मालिक केरु आहे? हक़ीक़ी मालिक अल्लाह ई आहे। हक़ीक़ी मालिक अल्लाह ई आहे। उनजा ख़ज़ाना अल्लाह वटि ई आहिनि। मखलूक मुहताज आहे। जेकॾहिं कंहिं वटि का मामूली शइ आहे बि सही त उहा आर्ज़ी आहे, वक़्ती आहे। दुनिया में जेकॾहिं को कंहिंजो मालिक आहे, का नेमत अल्लाह हुनखे ॾिनी आहे त उहो हिकु त अल्लाह जी नेमत आहे उनजे मथां, ऐं ॿियो उन माण्हू जे लाइ इहा ॻाल्हि ज़रूरी आहे त उन नेमत जो उहो ई इस्तेमालु करे जीअं अल्लाह हुन जे लाइ जाइज़ रखियो आहे। त इहा जेका हुनजी मिल्कियत आहे इहा नाक़िस आहे। पंहिंजी मर्ज़ी नथो करे सघे, उहो ई कुझु करे सघे थो जंहिंजी इजाज़त हुनखे अल्लाह ताला ॾिनी आहे। ओतिरो ई करे सघे थो जेतिरी हुनखे इजाज़त मिली आहे। ऐं उन खां पोइ ख़बर न आहे इहा शइ जेका हुन वटि आहे हू हुन मां फ़ाइदो वठी बि सघंदो या न। इंसान मरीज़ थी वञे, हुन वटि कई नेमतूं आहिनि, बीमार आहे, खाई नथो सघे, हालांकि शइ हुनजी आहे पर फ़ाइदो नथो वठी सघे। अहिड़े तरीक़े सां कई अहिड़ा मामला आहिनि। ऐं कॾहिं ईअं थींदो आहे जो इंसान सभु कुझु हूंदे उनखे इस्तेमालु कोन्हे करे सघंदो, उन खां पोइ हुनखे मौत अची वेंदो आहे, उहा हुनजी शइ ॿियनि जी थी वेंदी आहे। त इहा जेका शइ हुनजी पंहिंजी हुई, ज़ाती हुई, उनजो इहो मामिलो आहे। जॾहिं त अल्लाह ताला जो मामिलो छा आहे? जेको कुझु आहे उनजी मिल्कियत अल्लाह वटि आहे, अल्लाह ई हुनजो मालिक आहे। त हक़ीक़ी मालिक अल्लाह ई थियो। मंज़ल लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निही, फरमाए त केरु आहे जेको अल्लाह वटि सिफ़ारिश करे मगर उनजी इजाज़त सां। हिन मां मालूम थियो त अल्लाह ताला वटि जेका सिफ़ारिश आहे उनजो इहो मामिलो कोन्हे जीअं दुनिया में आहे। उनजे लाइ इहो ज़रूरी आहे, या हिकु शर्त मालूम थी, शफ़ाअत ॿिनि तरह जी आहे। शफ़ाअत ॿिनि तरह जी आहे। हिकिड़ी शफ़ाअत उहा आहे जंहिंजी क़ुरान करीम नफ़ी कई आहे, जंहिंजे बारे में फरमाए मंज़ल लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निही। मालूम थियो त शफ़ाअत हिकु जाइज़ बि आहे, ॿी शफ़ाअत उहा आहे जंहिंजी क़ुरान करीम नफ़ी कई आहे। जंहिं शफ़ाअत जी नफ़ी कई आहे उहा इहा आहे त जेका काफ़िर जंहिंजी उम्मीद रखंदा हुया दुनिया में तव्हां कुझु बि कयो, कुफ़्र कयो, बुतनि जी इबादत कयो, चवंदा ईअं हुया त इहे जेके आहिनि हा उलाई शुफ़ाउना इंदल्लाह, ही बुत असांजा सिफ़ारिशी आहिनि, असां हिननि जी इबादत नथा कयूं, हिननि जी उन लाइ कयूं था छो त इहे अल्लाह वटि असांजा सिफ़ारिशी बणिबा। अल्लाह जीअं अॼुकल्ह बि हिकिड़ो मुहावरो असां ॿुधूं था, नेक माण्हुनि जे बारे में कुझु माण्हू चवनि था, असांजा मुस्लमान सादा भाइर उहे चवनि था त बुज़ुर्गनि जे मज़ारनि ते या उन्हनि खे पुकारणु या उन्हनि जे आस्थाननि ते हाज़िरियूं ॾियणु, पीरी मुरीदी जा जेके सिलसिला आहिनि उन में हिकु आम माण्हू जो ज़हन इहो हुजे थो त असां गुनाहगार आहियूं, अल्लाह असांजी ॿुधे नथो ऐं हिन नेक माण्हुनि जी ॻाल्हि खे अल्लाह टारे नथो, हुन जी ॻाल्हि खे अल्लाह क़बूल करे थो। हाणे ॾिसो इहो कहिड़ो तसवुर हुयो मुशरिकीन मक्का, उन जे बारे में जॾहिं अल्लाह ताला ज़िक्र कयो उन जे बारे में बि इहा ॻाल्हि ॿुधाई, वयअबुदून मिन दूनिल्लाह मा ला यदुर्रुहुम वला यनफउहुम, फरमाई त इहे मुशरिक अल्लाह खे छॾे करे ॿियनि जी इबादत कनि था जेके न उनखे फ़ाइदो ॾेई सघनि था न नुक़सान। वयअबुदून मिन दूनिल्लाह मा ला यदुर्रुहुम वला यनफउहुम, जिन खे हू पुकारनि था अल्लाह खे छॾे उहे न उनखे फ़ाइदो ॾेई सघनि था ऐं न नुक़सान ॾेई सघनि था। वयक़ूलून, ऐं ही ईअं चवनि था हा उलाई शुफ़ाउना इंदल्लाह, ही त असांजा सिफ़ारिशी आहिनि, अल्लाह वटि असांजी सिफ़ारिश कंदा, उनजे करे असां हिननि खे पुकारियूं था।
त अल्लाह ताला उन्हनि जो रद्द कयो। त असल ॻाल्हि इहा आहे त इंसान पाण अमल करे, नेकियूं करे, जेकॾहिं उन वटि अक़ीदे तौहीद आहे, अक़ीदे तौहीद आहे, अल्लाह सां शिरक नथो करे, अकेले अल्लाह जी इबादत करे थो, त इहो मुवहिदी आहे जेको सिफ़ारिश मञा फ़ाइदो वठंदो ऐं सिफ़ारिश उन्ही जे लाइ आहे। ऐं इहो बि यादि रखो त अल्लाह ताला जे हुकुम खां सवा को सिफ़ारिश कोन करे सघंदो। ईअं न त फलाणो आहे इहो सिफ़ारिश कंदो, हिन जी सभ खां वॾी दलील इहा आहे त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं सिफ़ारिश कंदा त प्यारो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा कंदो, अल्लाह जे साम्हूं सजदो कंदो, तवील सजदो, उन में अल्लाह जी तारीफ़ कंदो, अल्लाह जी तारीफ़ कंदो, हम्द बयानु कंदो। उन खां पोइ अल्लाह जे तरफ़ खां इजाज़त मिलंदी त इरफ़ा रासक, पंहिंजो मथो मुबारक खणो, वसल तो उत, सुवाल कयो तव्हांखे ॾिनो वेंदो, वशफ़ा तुशफ़ा, तव्हां सिफ़ारिश कयो तव्हांजी सिफ़ारिश खे क़बूल कयो वेंदो। त सिफ़ारिश जे लाइ इज़न इजाज़त जो हुजणु ज़रूरी आहे। ईअं न त अॼु दुनिया में को माण्हू चवे त आऊं तव्हांजी सिफ़ारिश कंदुसि, इन जो तसवुर शरीयत में कोन थो मिले। सिफ़ारिश अल्लाह खां घुरणु खपे। माण्हू इहा दुआ करे त अल्लाह जे नबी जी सिफ़ारिश मूंखे हासिल थिए, इहा अल्लाह खां घुरे, न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां घुरे, न ई कंहिं नेक माण्हू खां घुरे त मुंहिंजी जे तूं सिफ़ारिश कजां, जॾहिं त उहो दुनिया मां वञी चुको आहे, उहो फ़ौत थी चुको आहे। इहो शफ़ाअत जो तसवुर इस्लाम में कोन्हे, इस्लाम उनजो रद्द कयो आहे। त सिफ़ारिश बरहक़ कहिड़ी आहे? बरहक़ इहा आहे जेको सभ खां पहिरीं मुवहिद हूंदो, जंहिं वटि तौहीद हूंदो, जंहिं अल्लाह सां कंहिंखे शरीक कोन कयो हूंदो ऐं उहो गुनहगार आहे, अहिड़े माण्हू जे लाइ सिफ़ारिश हूंदी। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछो हुयो, मन असअदु नास बिशफ़ाअतिक या रसूल अल्लाह, अल्लाह जा रसूल तव्हांजी सिफ़ारिश जो सभ खां वधीक हक़दार कहिड़ो ख़ुशि नसीब आहे? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह ख़ालिसन मिन क़ल्बिही, जंहिं सची दिलि सां ला इलाहा इल्लल्लाह जो कलमो पढ़ियो हूंदो, सिर्फ़ु ज़ुबान सां न, सची दिलि सां। सची दिलि सां पढ़ण जो मतिलबु छा आहे? त कर्मे में छा आहे? अल्लाह खां सवा को बि इबादत जे लाइक़ु कोन्हे। उन माण्हू दिलि जी सचाई सां इहो पढ़ियो, उन जे मुताबिक़ अमल कयो, अल्लाह जी इबादत कई, ॿिए कंहिंजी इबादत कोन कई, ऐं दिलि सां इहा इबादत कई, जिस्मानी तौर पर कई, इहो माण्हू आहे जेको अल्लाह जे नबी जी सिफ़ारिश जो मुस्तहिक़ बणिबो, जंहिं दिलि जी गहराई सां, दिलि जी सचाई सां कलमो पढ़ियो हूंदो। त कलमे जा तक़ाज़ा आहिनि, उनखे पूरा करणो पवंदो। जीअं सलफ़ हिकु मिसाल ॾींदा हुया, चवंदा हुया त ॾिसो, जीअं हिकिड़ी चाबी हुजे थी, उन जा ॾंद हूंदा आहिनि, जेकॾहिं उहे ॾंद न हुजनि त चाबी कंहिं कम जी कोन्हे। उहे ईअं ई सम्झाईंदा हुया त ॾिसो, तौहीद ही बि हिकिड़ी चाबी आहे, उन सां जन्नत खुलंदी, जन्नत जी चाबी आहे, अल्लाह जी मग़फ़िरत जी चाबी आहे। त उन जा बि ॾंद हुजणु खपनि। उहे ॾंद छा आहे? उन जा तक़ाज़ा आहिनि, तौहीद जा तक़ाज़ा आहिनि, उनखे पूरो करणु खपे। अकेले अल्लाह जी इबादत ऐं हर तरह जे शिरक खां इंसान पंहिंजो पाण खे बचाए। यअलमु मा बैन ऐदीहिम व मा ख़ल्फ़हुम, अॻिते अल्लाह ताला जी हिकिड़ी सिफ़त जो बयानु आहे त अल्लाह ताला खे इल्मु आहे जो जेका शइ मख़लूक जे अॻियां आहे, वमा ख़ल्फ़हुम जेका उन जे पुठियां आहे। हिन जो छा मतिलबु? जेको अॻियां आहे, जेको साम्हूं आहे, उन जो मतिलबु मुस्तक़बिल। मुस्तक़बिल जेको अचण वारो ज़मानो आहे, असांखे ख़बर न आहे सुभाणे छा थींदो। वमा तदरी नफ़्सुन माज़ा तक़सिबु गदा, फरमाई त कंहिं नफ़्स खे, कंहिं जान खे इहो मालूम ई कोन्हे त सुभाणे उहो छा कमाईंदो, उन जे लाइ केतिरो रिज़्क़ आहे, छा उनखे मिलंदो, कंहिंखे ख़बर कोन्हे, छो त इहो मुस्तक़बिल आहे, आईंदा ज़मानो आहे। फरमाई त अल्लाह खे इल्मु आहे जेको मुस्तक़बिल में आहे, जेको कुझु मुस्तक़बिल में आहे। त हिन मां मालूम थियो ग़ैब जो इल्मु अल्लाह खे आहे, ग़ैब जो इल्मु सिर्फ़ु अल्लाह खे आहे। अॼु असांजा कुझु सादा मुस्लमान, उन्हनि जो इहो अक़ीदो आहे त अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ैब ॼाणंदड़ हुयो, कुझु जी अल्लाह जे नबी खे ख़बर हूंदी हुई, बल्कि कुझु बुज़ुर्ग
उन्हनि जा किस्सा ऐं उन्हनि जूं कथाऊं जेके मशहूर कयूं वियूं आहिनि, उन्हनि मां इहो साबित कयो थो वञे त नऊज़ बिल्लाह अल्लाह खां सवाइ उन्हनि खे ग़ैब जो इल्मु आहे। हालांकि ग़ैब जो इल्मु अल्लाह खे आहे। जीअं अल्लाह ताला फरमायो त कुल ला यअलमु मन फिस समावाति वल अर्दिल ग़ैब इल्लल्लाह। फरमाई ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां इहा ॻाल्हि ॿुधायो त आसमान ऐं ज़मीननि में अल्लाह खां सवाइ कंहिंखे ग़ैब ऐं ॻुझ जो इल्मु ई कोन्हे। जीअं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में उम्मुल मोमिनीन आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा बयानु कनि थियूं, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान त 5 अहिड़ा कम आहिनि जंहिंखे अल्लाह खां सवाइ को नथो ॼाणे। इहे ग़ैब जूं चाबियूं आहिनि जंहिंजो इल्मु अल्लाह खां सवाइ कंहिंखे कोन्हे। उन खां पोइ इहा आयत पढ़नि था इन अल्लाह इंदहु इल्मु साअ, क़यामत जो इल्मु अल्लाह खे आहे। इन अल्लाह इंदहु इल्मु साअ व युनज़्ज़िलुल ग़ैथ, ऐं अल्लाह ई आहे जेको बारिश खे नाज़िल करे थो। व यअलमु मा फिल अरहाम, ऐं माउ जे पेट में छा आहे उनखे अल्लाह ई ॼाणे थो। सिर्फ़ु इहा न त मर्द आहे, औरत आहे, मुज़क्कर आहे, मोनस आहे, उन खां अॻियां मामला हुनजी क़िस्मत कीअं आहे, हुनजो रिज़्क़ केतिरो आहे, हुनजी उमिरि केतिरी आहे, दुनिया में केतिरो वक़्तु उहो रहंदो, इहे सभु ॻाल्हियूं अल्लाह खे मालूम आहिनि। त इहे ग़ैब जो चाबियूं आहिनि। त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ग़ैब जो इल्मु कोन हुयो। उन जे करे तव्हां सीरत में पढ़ो त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़ुदि बि तकलीफ़ आई, ख़ुदि बि परेशानियूं आयूं। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ॾंद मुबारक शहीद थिया। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मथो मुबारक रत सां ॻाढ़ो थी वियो उहद जे मैदान में। उन खां सवाइ बि कई मौक़ा आहिनि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा शहीद थिया। त उन मां मालूम थिए थो त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ग़ैब जो इल्मु कोन हुयो। यहूदी औरत अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे खाधे में ज़हर मिलाए खारायो, उनजी तकलीफ़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी वक़्त में महसूस कई। त इहे सभई दलाइल आहिनि जेके असांखे ॿुधाइनि था त ग़ैब जो इल्मु सिर्फ़ु अल्लाह खे आहे। आलिमुल ग़ैब फला युज़हिरु अला ग़ैबिही अहदन इल्ला मन इर्तज़ा मिन रसूल। अल्लाह ताला जो फरमान आहे त ग़ैब ॼाणंदड़ अल्लाह ई आहे। ऐं फरमाई त अल्लाह ताला हा उन रसूल खे जंहिंखां राज़ी थी वञे उनखे ॿुधाए, उहा अलॻि ॻाल्हि आहे। अल्लाह जी ॿुधायल शइ अल्लाह ॿुधाए त पोइ मालूम थी सघे थो, बाक़ी हुननि जी सिफ़त ज़ाती कोन्हे त हू ग़ैबदान आहिनि या ॻुझ जूं ख़बरूं हुनखे हुजनि थियूं। त अल्लाह ताला जी सिफ़त आहे मुस्तक़बिल जो इल्मु, ग़ैब जो इल्मु। ऐं जेको माज़ी में छा थियो, माज़ी में कई वाक़िया आहिनि। अॼु तारीख़ जे हवाले सां कुझु ॻाल्हियूं असांखे मालूम आहिनि, पर पोइ बि कई मामला आहिनि जेके रहिजी विया। केरु आहे जेको हुनजे बारे में ॿुधाए? हुननि जो मुकमल इल्मु अल्लाह खे आहे। वला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शा। फरमाई त अल्लाह जे इल्म जा कंहिं बि शइ जो इहातो माण्हू नथा करे सघनि मगर एतिरो ई जेतिरो अल्लाह चाहे। हिन मां मालूम थियो त असांखे खपे अल्लाह ताला असांखे जेतिरो इल्मु ॾिनो आहे उन खे काफ़ी सम्झूं। अल्लाह ताला जेको ॿुधायो आहे उनखे ई असां पंहिंजे लाइ काफ़ी सम्झूं। पंहिंजे तरफ़ खां पंहिंजा जेके अक़ली जेके घोड़ा आहिनि उन्हनि खे न डोड़ायूं, पंहिंजी राय पंहिंजी क़यास सां दीन खे असां साबित कयूं। ऐं उहो इल्मु जेको अल्लाह असांखे ॾिनो ई कोन्हे उनजे पुठियां लॻूं त इहो मुमकिन ई न आहे। फरमाई त इहो मुमकिन ई न आहे त इल्म जो इहातो करे सघनि। हा ओतिरो ई उन्हनि खे मालूम थींदो जेतिरो अल्लाह ताला उनखे ॿुधायो आहे। इहो हिकु बहितरीनु उसूल आहे असांजे लाइ, ज़ाब्ता हयात आहे त शरीयत जे साम्हूं रुकिजी वञूं। जेतिरो इल्मु असांखे जंहिं बारे में अल्लाह ॾिनो आहे उनखे काफ़ी सम्झूं। पंहिंजे तरफ़ खां कोशिशि करे त असां वधीक मालूमात हासिल करे सघूं था जॾहिं त अल्लाह उनजे बारे में असांखे ख़बर नाहे ॾिनी ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ख़बर नाहे ॾिनी। लिहाज़ा वमा उतीतु मिनल इल्म इल्ला क़लीला। फरमाई तव्हांखे तमामु थोरो इल्मु ॾिनो वियो आहे। अॼु असां ॾिसूं कुझु माण्हू जेके इल्म मंतिक़ इल्म फ़लसफ़े जी रोशनी में अहिड़नि बहसनि में काहे पवनि था जेको इंसान जे अकुल जो मैदान ई कोन्हे, उनखे सम्झण जी कोशिशि कनि था। अल्लाह ख़बर कोन ॾिनी आहे, पंहिंजे तरफ़ खां अहिड़ियूं ॻाल्हियूं सोचे नतीजा कढी करे इल्मु हासिल करणु चाहिनि था। नतीजो कहिड़ो निकिरे थो? गुमराही। गुमराही
उनजे करे आफ़ियत जो रस्तो इहो आहे त शरीयत जेको कुझु असांखे ॿुधाए जेतिरो इल्मु ॾे उनखे ई काफ़ी सम्झूं, छो त उनखां वधीक असां इल्मु हासिलु कयूं इहो असांजे लाइ मुमकिन कोन्हे। इहो ख़ामख़ा जो हिकिड़ो तकल्लुफ़ हुजे थो। वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्ज़, फरमाईं त अल्लाह जी कुर्सी कुशादी आहे, वसी आहे आसमान ऐं ज़मीननि में। कुर्सी अल्लाह ताला जी मख़लूक आहे ऐं हक़ीक़ी तौर ते कुर्सी आहे। ऐं असां पंहिंजे अकुल सां हिन जी ॿी माना कयूं। मसलन कुझु माण्हुनि हिन मां मुराद इल्मु वरितो, कंहिं चयो त बादशाही अल्लाह जी हिन मां मुराद आहे, कंहिं चयो हिन मां मुराद अर्श आहे। ॾिसो हिते अल्लाह ताला असांखे ॿुधायो त असांखे ओतिरो ई इल्मु हूंदो जेतिरो अल्लाह असांखे ॿुधाईंदो। कुर्सी जी जेका तफ़सीर आहे, अल्लाह या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त अल्लाह ताला जी कुर्सी केॾी वॾी आहे, केॾी अज़ीम आहे। सही हदीस आहे, प्यारो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था त 7 आसमान ऐं 7 ज़मीनूं अल्लाह ताला जी कुर्सी जे मुक़ाबले में एतिरा आहिनि जीअं को छलो का मुंडी को इंसान कंहिं सहरा में उछलाए छॾे। सहरा केतिरो वॾो हुजे थो, उन में उहो छलो केतिरो हूंदो, उनजी केतिरी हैसियत हूंदी। फरमाइनि त इहा कुर्सी आसमाननि ऐं ज़मीन जे मुक़ाबले में एतिरी वॾी आहे ऐं अर्श कुर्सी खां बि वॾो आहे। उनजे मुतालिक़ रिवायत आहे त कुर्सी जेका 7 आसमाननि 7 ज़मीननि खां वॾी आहे, उनजी हैसियत हिकु मुंडी या हिकु छले जेतिरी आहे कुर्सी जे साम्हूं। इहा कुर्सी अर्श जे मुक़ाबले में एतिरी नंढी आहे जो पाण फरमायूं त जीअं को छलो का मुंडी उनखे कंहिं सहरा में को माण्हू उछलाए छॾे त उन सहरा जे मुक़ाबले में उनजी केतिरी हैसियत हूंदी। अल्लाह जो अर्श सभ खां वॾी मख़लूक आहे, उनखां पोइ कुर्सी आहे। हिन मां असांखे मालूम थिए थो अल्लाह जी मख़लूक केॾी वॾी आहे, केॾी अज़ीम आहे। इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा खां इहा तफ़सीर मिले थी, उहो वज़ाहत कनि था त हिन मां मुराद मौज़िउल क़दमैन, कुर्सी उहा जॻह आहे जिते अल्लाह ताला जा क़दम मुबारक आहिनि। हाणे क़दम उनजी बि असां पंहिंजे तरफ़ खां तावील न कयूं, कुझु माण्हुनि जीअं उन जूं मुख़्तलिफ़ तावीलूं कयूं आहिनि। क़दम उन खां अलावा हथ, चहिरो, जेके इहे सिफ़तूं आहिनि इहे अल्लाह जूं आहिनि, हक़ीक़ी आहिनि। असां पंहिंजे तरफ़ खां उनजी का माना कोन कंदासीं। बाक़ी हा, उनजी कैफ़ियत असांखे मालूम कोन्हे। इहो नथा चई सघूं त अल्लाह जो क़दम कीअं आहे, इहो नथा ॿुधाए सघूं अल्लाह जो हथ कीअं आहे, इहो नथा ॿुधाए सघूं त अल्लाह ताला जो चहिरो कीअं आहे, अल्लाह जो मुंहुं कीअं आहे। इहे सभु शयूं ग़ैबी आहिनि। इन जे हवाले सां उनजी कैफ़ियत असांखे मालूम कोन्हे। इमाम मालिक रहमहुल्लाह वटि हिकिड़ो शख़्स आयो ऐं अची चवणु लॻो त अल्लाह ताला अर्श ते आहे, अर्श ते कीअं आहे। त इमाम मालिक रहमहुल्लाह इहो जॾहिं सुवालु ॿुधो त उनखे पघर अची वियो ऐं उनखां पोइ उनखे जवाबु ॾिनो। फरमाई त अल इस्तवाउ मालूमुन, अल्लाह ताला जो अर्श ते हुजणु इहो मालूम आहे। यानी क़ुरान हदीस जे दलीलनि में इहो मौजूदु आहे त अल्लाह ताला अर्श ते आहे। वल कैफ़ मजहूलुन, कैफ़ियत कीअं आहे, अल्लाह ताला अर्श ते कीअं आहे, कहिड़ी हालत में आहे, उहा कैफ़ियत असां नथा ॼाणूं। लिहाज़ा जॾहिं असांखे इल्मु कोन्हे त असां उन जे बारे में पंहिंजी राय बि क़ाइमु नथा करे सघूं, ॿुधाए बि नथा सघूं त हिन जो कैफ़ियत कीअं आहे। लिहाज़ा सलफ़ अल्लाह जूं सिफ़तूं साबित कनि था उहे ई जीअं अल्लाह ताला ज़िक्र कयूं आहिनि ऐं पंहिंजे तरफ़ खां कैफ़ियतूं बयानु आहिनि कंदा त अल्लाह जो हथ हीअं आहे, अल्लाह ताला जो मुंहुं हीअं आहे। बाक़ी जीअं शरीयत ज़िक्र कयो आहे उहे ई आहे जीअं अल्लाह ताला जे शान शयान शान, अल्लाह ताला जे शान जे मुताबिक़ आहे, उहो ई हूंदो जीअं अल्लाह जे शान जे मुताबिक़ आहे। त इहो अक़ीदो आहे अल्लाह ताला जे सिफ़तुनि जे हवाले सां। त हिते अल्लाह ताला जी इहा सिफ़त मालूम थी। अल्लाह ताला जी मख़लूक मंझां हिकु अहम मख़लूक उहा आहे कुर्सी, जेका वसी आहे आसमान ऐं ज़मीननि खां। वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा, हाणे हिते कंहिंजे ज़हन में इहा ॻाल्हि अची थी सघी त एॾी अज़ीम मख़लूक आहे कुर्सी, जेका आसमाननि ऐं ज़मीननि खां बि वॾी आहे। त एॾी वॾी मख़लूक खे अल्लाह कीअं थो संभाले? छा अल्लाह खे थकावट महसूस थिए थी? अल्लाह ताला थकिजे थो? फरमाए त न, इन शुबे खे उहो ख़्यालु जेको पैदा थी थिए सघियो अल्लाह ताला ख़ुदि उन जे बारे में ॿुधायो। फरमाए त वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा,
उन्हनि ॿिन्ही जी हिफ़ाज़त अल्लाह खे थकाए नथी। थकजणु इहो हिकिड़ो ऐब आहे, मख़लूक आहे, इंसान आहे, कमु करे थो थकिजी पवे थो, उनखे आराम जी ज़रूरत हुजे थी। जॾहिं त अल्लाह ताला जे लाइ इहो ऐब आहे त अल्लाह ताला थके। फरमाईं त उन्हनि जी हिफ़ाज़त, आसमाननि ऐं ज़मीननि जी हिफ़ाज़त, एॾी मख़लूक जी हिफ़ाज़त अल्लाह ताला खे थकाए नथी। वहुवल अलीयुल अज़ीम। ऐं ॿ अज़ीम सिफ़तूं अल्लाह ताला ज़िक्र कयूं, उन सां आयतुल कुर्सी जो इख़्तिताम थियो, ख़तम थी। वहुवल अलीयुल अज़ीम। फरमाईं त अल्लाह ताला बुलंद आहे, मथां आहे ऐं अज़मतुनि वारो आहे। त हीअ ॾिसो, हीअ मुख़्तसर आयत आहे, उन में अल्लाह ताला जो केॾो तारुफ़ करायो वियो, उनजे करे हिनखे आज़म आयतुनि चयो वियो आहे। त आयतुनि में सभ खां अज़ीम तरीन आयत आहे, जंहिंमें अल्लाह जूं सिफ़तूं आहिनि, अल्लाह ताला जे बारे में बहितरीन हिकिड़ो तारुफ़ आहे जेको हिन सूरत करायो आहे। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे असां हिनखे पढ़ूं, यादि कयूं, अल्लाह जे सिफ़तुनि ते असां गौर कयूं। जॾहिं असां अल्लाह जी सिफ़तुनि खे सम्झंदासीं त पोइ सुवाल ई पैदा कोन थो थिए आयतुल कुर्सी पढ़ण वारो, उनखे सम्झण वारो अल्लाह ताला सां कॾहिं कंहिंखे शरीक करे सघे, छो त हुनजो अक़ीदो बिल्कुलु सही थी वेंदो। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे इहा तौफ़ीक़ ॾे त हिन आयत में अल्लाह ताला जेको पंहिंजो तारुफ़ कयो आहे त अल्लाह ताला माबूद बरहक आहे, सचो माबूद आहे, ऐं अॻिते इहे दलील आहिनि, इहे सिफ़तूं, इहे अल्लाह जा नाला, प्यारा नाला, प्यारियूं सिफ़तूं, उन में अल्लाह ताला इहो ॿुधायो आहे त अल्लाह ई माबूद बरहक, सचो माबूद छो आहे, उन लाइ त अल्लाह ताला जा इहे नाला आहिनि, अल्लाह जूं इहे सिफ़तूं आहिनि जेके कमाल आहिनि, जंहिंमें कंहिं बि क़िस्म जो को नक़्स, कंहिं बि क़िस्म जी का कमी कोन्हे। लिहाज़ा उहो ई अल्लाह इन्हनि सिफ़तुनि वारो, इन्हनि नालनि वारो उन ॻाल्हि जो हक़दार आहे त सिर्फ़ु उन जी बंदगी कई वञे, सिर्फ़ु उन जी इबादत कई वञे। अल्लाह ताला असां सभिनी खे सम्झ ऐं अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।